अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन शकर फ़इन्नमा यशकुरु लिनफ़्सी इला आखिरिल आया रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो त तव्हां शुकुर जेको कयो था उहो तव्हां पंहिंजे फ़ाइदे जे लाइ ई था कयो, ॿियो कंहिंजे फ़ाइदे जे लाइ नथा कयो। तव्हां जेको बि शुकुर कंदा उहो पंहिंजे फ़ाइदे लाइ कंदा, पंहिंजे फ़ाइदे जे लाइ कंदा। हाणे शुकुर जो माना छा आहे, शुकुर आहे छा? हिकिड़ो आहे त शुकुर जेको शुकुर अल लिसानी, जेको माण्हू ज़बान सां शुकुर कंदा आहिनि, उहो तव्हांखे आम तौर ते मिलंदो। हर को माण्हू चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाह, शुकुर अल्हम्दुलिल्लाह, उहो चवंदा आहिनि शुकुर अल लिसानी, सिर्फ़ु ज़बान सां शुकुर आहे। ॿियो आहे शुकुर अल क़ल्बी, जेको कोई दिलि सां शुकुर करे अल्लाह सुब्हानहू व तआला जो, उनखे चवंदा आहिनि शुकुर अल क़ल्बी। शुकुर जी माना छा आहे? तव्हां कंहिं नेमत जो तसवुरु कयो या तव्हां कंहिं नेमत जो शुक्र जो इज़हार कयो, तसवुरु कयो ख़्यालात में, या तव्हां उनजो इज़हार कयो। चवंदा आहिनि त दाबतुन शकूर, जेको चौपायो माल आहे, डोमेस्टिक चौपायो जेको माल आहे, जॾहिं उनखे उनजो मालिक खाधो ॾींदो आहे डेली, जॾहिं उहो पंहिंजे मालिक खे ॾिसंदो आहे त उन जेको चौपायो माल आहे, जेको जानवर आहे, उहो पंहिंजे मालिक खे ॾिसी पंहिंजी जेको स्किन आहे, उनजी जेका स्किन जी फर आहे, जेका उनजा वार आहिनि स्किन जा, उहे बि अहिड़े नमूने मालिक फील कंदो आहे त इहो मुंहिंजो थैंकफुल थो थिए, इहो मुंहिंजो शुक्रगुज़ार थो थिए, छो जो मालिक उनखे खाधो थो ॾिए। पंहिंजे मालिक खे जॾहिं ॾिसंदो आहे त मालिक जे टंगुनि में घुमंदो, उन सां मालिक खे टच करण जी कोशिशि कंदो, त उहो जेको आहे पंहिंजे मालिक खे शुक्र इज़हार कंदो आहे पंहिंजे मालिक सां त तूं मूंखे जेको आहे डेली खाधो खाराए थो, तूं मूंखे जेको आहे उहो मां तुंहिंजे अॻियां शुकुर थो कयां। उनखे चवंदा आहिनि अरबी में दाबतुन शकूर। ॿियो शुकुर जी माना जीअं अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो अनिश्कुर ली वली वालिदैक, त मुंहिंजो शुकुर कयो ऐं पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे पीउ ऐं माउ जो शुकुर कयो। हाणे मुफ़स्सिरून चवनि था सभ खां वॾे में वॾो जेको गुनाह आहे, पहिरियां चवंदा हुया त वॾे में वॾो गुनाह इहो आहे जेको शिरक आहे। हिकिड़ो त अल्लाह सुब्हानहू व तआला खे तव्हां नथा मञो, शिरक आहे, अल्लाह जो शिरक आहे, सभ खां वॾे में वॾो गुनाह इहो आहे। पर कुझु मुफ़स्सिरून आलिम दीन चवनि था त न, सभ खां वॾे में वॾो गुनाह इहो आहे त तव्हां पंहिंजे वालिदैन जी नाफ़रमानी था कयो, तव्हांजो बिहेवियर, तव्हांजो रवैयो पंहिंजे वालिदैन सां सही न आहे। उहो छो जो इहा आयत कोट कंदा आहिनि अनिश्कुर ली, अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो मुंहिंजो शुकुर कयो, उनखां पोइ अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो पंहिंजे वालिदैन जो शुकुर कयो। त अल्लाह अज़्ज़ व जल चए थो मुंहिंजो शुकुर कयो ऐं पंहिंजे वालिदैन जो शुकुर कयो। इन जे करे चवंदा आहिनि सभ खां वॾे में वॾो गुनाह आहे, उहो शिरक खां बि वधीक गुनाह इहो आहे त तव्हां पंहिंजे वालिदैन सां नाफ़रमानी कयो। उनखे चवंदा आहिनि त सभ खां वॾे में वॾो गुनाह इहो आहे। अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अगरि तव्हां शुकुर कंदव त मां तव्हांखे ज़्यादा ॾींदुमि, मां तव्हांखे वधीक ॾींदुमि। बेशक मां तव्हांखे इन में को बि शक न आहे, मां तव्हांखे वधीक ॾींदुमि। वधीक छा ॾींदुमि? हाणे कंहिंखे पैसनि जी ज़रूरत आहे, कंहिंखे सिहत जी ज़रूरत आहे, कंहिंखे इल्म जी ज़रूरत आहे, कंहिंखे उहा सिर्फ़ु अल्लाह अज़्ज़ व जल खे ख़बर आहे त कहिड़े बंदे खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। अगरि तव्हां शुकुर कंदव त अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे वधीक ॾींदो। हाणे शुकुर इहो न आहे तव्हां निमाज़ था पढ़ो 5 वक़्त, तव्हां निमाज़ में वञी चओ था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तव्हां इहो अल्लाह जो अल्हम्द चओ था, इन जो मक़सदु तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला जो शुकुर था कयो। सूरह फातिहा में तव्हां शुरू ईअं था कयो त मां अल्लाह सुब्हानहू व तआला जी तारीफ़ थो कयां ऐं अल्लाह अज़्ज़ व जल जो शुकुर थो कयां। तव्हां निमाज़ पढ़ो था, हर रकात में तव्हां इहो चओ था। हाणे इन खां पोइ ॿाहिरि अची करे तव्हांखे 100 कंप्लेंट्स हुजनि त हे बि सही न आहे, हे बि सही न आहे, हे बि सही न आहे, मूंसां हे बि सही न आहे, मूंखे पैसे जी बि तकलीफ़ आहे, फैमिली मेंबर जी बिहेवियर मूंसां सही न आहे, हे प्रॉब्लम आहे, हो प्रॉब्लम आहे, त इहो तव्हांजो शुकुर न थियो। शुकुर जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे का कंप्लेन न हुजे, तव्हांखे का तकलीफ़ अचे थी तॾहिं बि तव्हां चओ अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुकुर आहे, मूंखे अल्लाह सुब्हानहू व तआला इन तकलीफ़ मां ॿाहिरि कढंदो। ऐं तव्हांखे जॾहिं इलाही ख़ुशि हुजो तॾहिं बि तव्हां चओ अल्लाह सुब्हानहू व तआला जो शुकुर अदा कयो। इन जो मिसाल आहे जीअं उम्मतुल मोमिनीन आयशा रज़ियल्लाहु अन्हा, उनजे अॻियां जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां हलिया विया त उनजे अॻियां खाधो रखियो वियो, मुख़्तलिफ़ क़िस्म जो खाधो रखियो वियो। जॾहिं उन्हनि खाधो ॾिठो, उनजे अॻियां खाधो रखियो वियो, डिफरेंट क़िस्म मुख़्तलिफ़ क़िस्म जो खाधो रखियो वियो, त उन्हनि जी अखियुनि में पाणी अची वियो, उन्हनि जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। त कंहिं उन्हनि खां पुछो या उम्मतुल मोमिनीन तव्हांखे छा थियो, उम्मतुल मोमिनीन तव्हांखे छा थियो, तव्हांजी अखियुनि में पाणी छो आयो खाधे खे ॾिसी? उन्हनि चयो त अहिड़ो वक़्तु हुयो जो सॼो महीनो गुज़री वियो, असांजे घर में खाधे जे लाइ कुझु न हुयो। ॿियो महीनो गुज़री वियो, असांजे घर में खाधे जे लाइ कुझु न हुयो।
टियों महीनो गुज़री वियो, असांजे घर में खाधे जे लाइ कुझु न हुयो। कंहिंजे घर में? अल्लाह सुब्हान व तआला जी अशरफ जेका सभ खां वधीक प्यारी ख़ल्क़त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में खाधे जे लाइ कुझु न हुयो। हिकिड़ो महीनो गुज़री वियो, ॿियो महीनो गुज़री वियो, टे महीना कंटिन्यूअस गुज़री विया। असांजे घर में खाधे जे लाइ कुझु न हुयो सवाइ खजूर ऐं पाणी जे। हाणे इहो असां ऐं तव्हां जेको आहे इहो अगरि सोचूं त अल्लाह सुब्हान व तआला खे जेको सभ खां वधीक पंहिंजी ख़ल्क़त में आहे प्यारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन, उन जे घर में 3 महीना खाधे जे लाइ कुझु न हुयो सवाइ खजूर ऐं पाणी जे। ऐं असां पोइ चऊं त छा उन्हनि अल्लाह जो शुकुरु छॾे ॾिनो? उन्हनि अल्लाह अज़्ज़ व जल जी इबादत छॾे ॾिनी? उन अल्लाह सुब्हान व तआला जो जेके नेमतूं, अल्लाह सुब्हान व तआला जेके रहमतूं, इहे शयूं इबादत करणु या दीन फैलाइणु, पैगाम पहुचाइणु, इहा शइ छॾे ॾिनी? न, हथां इहा शइ उन्हनि जी वधी वई। छो जो जॾहिं सभ खां पहिरियां शैतान जेको आहे उहो उते हमिलो कंदो आहे। जॾहिं तव्हांखे का बि तकलीफ़ पहुचंदी त तव्हां चवंदो मां त निमाज़ बि पढ़ां पियो, मां तहज्जुद बि पढ़ां पियो, क़ुरान बि पढ़ियां पियो, पर मूंखे पोइ बि इहा तकलीफ़ छो पहुती? त शैतान सभ खां पहिरियां तव्हांखे उहो मौक़ो ॾिसी उते हमिलो कंदो आहे। ऐं सभ खां पहिरियां माण्हू छा कंदो आहे? पंहिंजी आस्ते आस्ते अल्लाह जी इबादत घटिजी वेंदी आहे, निमाज़ छॾिजी वेंदी आहे, तकलीफ़ में इहे शयूं थींदियूं। त अल्लाह सुब्हान व तआला जे नबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में 3 महीना खाधे जे लाइ कुझु न हुयो ऐं सिर्फ़ु उन जे घर में खजूर ऐं पाणी हुयो। ऐं उहो कंहिंजे घर में? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में। त असां ऐं तव्हां छा आहियूं? असां कंहिं बि उन में न आहियूं त असांखे का बि तकलीफ़ पहुचे त असां ईअं चऊं त मूंसां अल्लाह सुब्हान व तआला राज़ी न आहे। ईअं न आहे त कंहिंखे तकलीफ़ आहे त उन सां अल्लाह सुब्हान व तआला राज़ी न आहे। या जेके घणो दुनियावी शयूं आहिनि उन सां अल्लाह राज़ी आहे, जंहिंखे का बि शइ न आहे उन सां अल्लाह राज़ी न आहे। या जंहिं वटि का बि शइ न आहे उन सां अल्लाह राज़ी आहे, ऐं जंहिं वटि इलाही शयूं उन सां अल्लाह राज़ी न आहे। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तहज्जुद पिया पढ़नि, एतिरे हद ताईं जो उन्हनि जे पेरनि ते सोज थी वई, पेर उन्हनि जा सुॼी विया बीहण जे करे। त आयशा रज़ियल्लाहु अन्हा उन्हनि खां पुछो त या रसूल अल्लाह, तव्हां एतिरी इबादत था कयो ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त तव्हां त जन्नत में वेंदव, तव्हांजे जेके पोयां जेके का बि गुनाह या अॻियां का बि गुनाह तव्हांखे ख़बर आहे त तव्हां डायरेक्ट जन्नत में वेंदव, त तव्हां एॾी इबादत छो था कयो? चयो त मां छा अल्लाह जो शुकुरु अदा न कयां? अगरि तव्हांखे हर शइ आहे उन में बि तव्हां अल्लाह सुब्हान व तआला जो शुकुरु कयो। ऐं अगरि तव्हांखे अल्लाह अज़्ज़ व जल हिन दुनिया में आज़माइश लाइ का शइ हिन दुनिया मां वठे थो, तॾहिं बि अल्लाह अज़्ज़ व जल जो असांखे शुकुरु अदा करणु घुरिजे। ॿियो हिकिड़ो आहे सब्र। सब्र में 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो त उहो सब्र हूंदो आहे जॾहिं तव्हां खां का शइ खसिजी वई, जॾहिं तव्हां खां का अहिड़ी शइ अल्लाह सुब्हान व तआला जे तरफ़ां, जीअं मिसाल जे तौर ते कोई एग्ज़ाम थो ॾिए, इम्तिहान थो ॾिए, कंहिं शइ जे लाइ अप्लाई थो करे, उहो एग्ज़ाम में फेल थो थी वञे, या उनजी का एडमिशन नथी थिए, या कंहिंजो को वीज़ा नथो लॻे, उहा हिकिड़ी तव्हां कुझु नथा करे सघो। तव्हां छा कंदव? सब्र कंदव। या तव्हांजो प्यारो हिन दुनिया मां हलियो थो वञे, तव्हां कुझु नथा करे सघो, तव्हां 2-3 ॾींहं रोईंदव, पर तव्हां करे कुझु बि नथा सघो, पर तव्हां नमाज़ पढ़ो था। इहो हिकिड़ो सब्र आहे अल्लाह सुब्हान व तआला जी तरफ़ां, त तव्हांजे वात मां को अहिड़ो लफ़्ज़ नथो निकिरे जंहिंमां इहो ज़ाहिर थिए त तव्हां अल्लाह सुब्हान व तआला खे का अहिड़ी शइ चओ था। त इहा शइ, इहो हिकिड़ो सब्र आहे जेको फोर्सफुल सब्र तव्हांखे करिणो ई आहे, हिन में को बि अल्टरनेट कोन्हे। ॿियो हिकिड़ो सब्र हूंदो आहे जेको तव्हांखे, अगरि कोई मिसाल जे तौर ते तव्हां सां कोई ग़लति थो करे, तव्हांखे अची कोई तव्हांजे मथां रड़ियूं करे, तव्हांजी बेइज़ती थो करे किथे बि, तव्हां सब्र था कयो कंहिंजे करे? अल्लाह सुब्हान व तआला जे करे। तव्हांखे का बि तकलीफ़ थी पुॼे कंहिं बंदे जे करे, त तव्हां सब्र था कयो छाजे करे? तव्हां चओ था अल्लाह सुब्हान व तआला सब्र करण सां गॾु आहे। ऐं अल्लाह सुब्हान व तआला छा थो चए? अल्लाह अज़्ज़ व जल बशिर साबिरीन। अल्लाह सुब्हान व तआला सब्र करण वारनि जे लाइ छा थो चए? उन्हनि खे मुबारक ॾियो। जेके सब्र करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ मुबारक आहे। बशिर साबिरीन अल्लाह सुब्हान व तआला जे तरफ़ां। हाणे तव्हां वटि को बि ख़ुशी जो मौक़ो आहे, तव्हां वटि का शादी आहे या को बि ख़ुशी जो मौक़ो आहे, तव्हांखे कोई मुबारक ॾियणु अचे थो, तव्हांखे कोई मुबारक ॾियणु अचे थो, को नंढो माण्हू आहे, पाड़े वारो आहे, कोई माण्हू मुबारक ॾियणु अचे थो, तव्हां चवंदो ठीकु आहे। पर को मिनिस्टर आहे, को वॾो माण्हू आहे जेको तव्हांखे सुञाणे थो, या तव्हांजो मिट माइट आहे, उहो सिर्फ़ु तव्हांखे फ़ोन करे मुबारक ॾींदो त तव्हां सभिनि खे ॿुधाईंदव त हिन माण्हू मूंखे मुबारक ॾिनी आहे, हुन मूंखे फ़ोन कई ऐं मूंखे ख़ासि तौर ते फ़ोन ते मुबारक ॾिनी। त हिन में अल्लाह सुब्हान व तआला तव्हांखे मुबारक थो ॾिए, छाजे करे? तव्हांजे सब्र जे करे। त अल्लाह सुब्हान व तआला जेके असांखे नेमतूं ॾिए थो, जेके असांखे रहमतूं ॾिए थो, अल्लाह सुब्हान व तआला जो असांखे शुकुरु अदा करणु घुरिजे। चाहे उहे असां वटि का तकलीफ़ अचे थी त उन में बि अल्लाह अज़्ज़ व जल जो शुकुरु अदा करणु घुरिजे। ऐं असांखे जॾहिं अल्लाह सुब्हान व तआला का नेमत ॾिए थो, उन में त असांखे
वधीक शुक्र अदा करणु घुरिजे। त जॾहिं असां चऊं था अल्हम्दुलिल्लाह त असांजो शुक्र क़ल्बी हुजणु घुरिजे। ईअं न त ईअं अगरि मिसाल जे तौर ते तव्हां सां कोई माण्हू को फेवर ॾिए थो तव्हांखे कोई माण्हू, तव्हां उनखे जो शुक्र अदा नथा कयो। छा जो तव्हां माण्हू जो शुक्र अदा, ईअं न आहे त तव्हां अलाह सुभाणे ताला जो शुक्र अदा कयो था, नमाज़ पढ़ो था, तव्हां रोज़ा रखो था, तव्हां अलाह जा अहकाम पूरा था कयो, इहो त अलाह जो शुक्र तव्हां अदा कयो था। पर जॾहिं तव्हां अलाह जे बंदनि जी नाशुक्री था कयो, इहो बि अलाह सुभाणे ताला खे पसंदि आहे। जॾहिं तव्हांखे कोई माण्हू का फेवर ॾिए थो ऐं तव्हां उनखे मोट में उनजी नाशुक्री था कयो, त इहा बि अलाह अज़्ज़ खे इहा शइ पसंदि आहे। अलाह सुभाणे ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारक अल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल हकीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम।